ड्रामा सीरियल दुलाब जी अॼु दोस्तो जेका अपडेट आहे उहा तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां अचण वारे एपिसोड में हिकिड़ो कमु ज़बरदस्त थियण वारो आहे ऐं उन सां गॾोगॾु नेक्स्ट एपिसोड में दोस्तो कहाणी जेका आहे उहा किथे वञी बीहंदी इहा बि अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तो अॼु जी अपडेट ज़बरदस्त थियण वारी आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तो उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थी सघे। हलूं था जी अपडेट जी तरफ़। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां अचण वारा एपिसोड जेका हाणे एपिसोड ईंदा इन्हनि में तव्हां ॾिसंदव त रहज़न वारा आहिनि जेका उन्हनि जो आहिस्ता आहिस्ता इतबार शाहनवाज़ ख़ान ख़तमु थींदो वेंदो ऐं आहिस्ता आहिस्ता जेको आहे न मंसूर ख़ान ते एतबार ॾींदो वेंदो ऐं मंसूर ख़ान जो जेको आहे न राहूं जेल मां जेको आहे न रिहा थियण जूं आहिस्ता आहिस्ता बहाल थींदियूं ऐं पोइ मंसूर ख़ान जेल मां रिहा थी वेंदो ऐं हेॾनि जेको आहे शाहनवाज़ ख़ान जेको आहे उहो वरी नयूं चालियूं नयूं गेमियूं खेॾंदो ऐं नयूं प्लैनिंगा कंदो ऐं जेको शैतानियूं कंदो जीअं मुंहिंजा जेका माण्हू मूंखे छॾे न वञनि। बहरहाल मुराद वारा बि हाणे घटि न कंदा, मुराद वारा बि कंहिं न कंहिं तरीक़े सां शाहनवाज़ ख़ान खे ऐं जेको आहे टांटा ॾियण जी कोशिशि कंदा। अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं बहितरीनु थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।